ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत वफ़ाक़ खां बसरनि जी बरामद तां पाबंदी ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो आहे। इस्माइल राउ जो चवणु आहे त सभ खां वधीक बसरनि जी पैदावार सिंध में आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राउ जो वधीक चवणु आहे त हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क जी ज़राअत खे नुक़सानु पहुतो आहे। वफ़ाक़ बसरनि जी एक्सपोर्ट तां पाबंदी हटाए इम्पोर्ट ते पाबंदी लॻाए वफ़ाक़ बसरनि जी दरामद ते आर्ज़ी तौर ते पाबंदी लॻाई आहे। सिंध में 56,000 हेक्टेयर ते बसर पोखिया विया। सिंध साल 7,60,000 टन बसरनि जी पैदावार जी उम्मीद आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध हुकूमत वफ़ाक़ खां बसरनि जी बरामद तां पाबंदी ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो आहे। सभ खां वधीक बसरनि जी पैदावार सिंध में आहे। सूबाई वज़ीर इस्माइल राउ जो चवणु आहे त नियाज़ी सरकार ईरान ऐं अफ़गानिस्तान मां बसर घुराए रही आहे। पटाटा एक्सपोर्ट थियनि था त पोइ बसरनि ते पाबंदी छो लॻाई वई आहे।